खैरपुर में वाबडा सेप्को जी अख्तियारनि पारां एक्सियन इरफान शेख, एसडीओ जमशेद अली मेमन, डिवीज़नल चेयरमैन फिरोज़ अबड़ो ऐं लाइन सुप्रिंटेंडेंट अब्दुल हक शेख जी अॻवानी में टालपुर कॉलोनी, उन्नड़ पाड़े, भुरगड़ी पाड़े, ॻाड़ी पुल ऐं ॿियनि हंधनि ते बिजली जे बाक़ेदारनि ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे 1000 खां वधीक कनेक्शन काटे छॾिया, जॾहिं त 20 ॼणनि खे पंहिंजी हिरासत में वठी छॾियो, जिन खां बिजलीअ जा बिल अदा कराइण बैदि खेनि आज़ादु कयो वियो। होॾां वाबडा सेप्को जे एक्सियन इरफान शेख राब्तो करण ते ॿुधायो त बाक़ेदारनि ऐं बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं पहिरें मरहले में 1000 खां वधीक ग़ैरक़ानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि, जॾहिं त 20 ॼणनि खे हिरासत में वठी उन्हनि खे बिल अदा कराइण बैदि आज़ादु कयो वियो आहे। हुननि चयो त ग़ैरक़ानूनी तौर ते बिजली चोरी करण वारे अमल खां पासो कयो वञे ऐं बिजलीअ जा बिल फ़ौरी अदा कया वञनि, ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हुन ॿुधायो त ग़ैरक़ानूनी तौर ते लॻायल बिजली जा कनेक्शन काटे तहवील में वरितल तारूं साड़ियूं वयूं आहिनि।